मुशीर जेल खान आजाद सिंध एजाज जखरानी चयो आहे त पीटीआई वारा फॉरेन फंडिंग केस खां छो था डिॼनि। जेकॾहिं गलत कम नाहे कयो त केस मां बरी थींदा, ॿी सूरत में सज़ा मिलंदी। अहिड़ो इज़हार हुन सखर जी एहतिसाब अदालत में आमदन खां वधीक असासा ठाहिण वारनि दाख़िल ॿिन रेफरेंस में पेश थियण बाद नेब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। एजाज जखरानी वधीक चयो आहे त इमरान ख़ान शौकत खानम अस्पताल जे नाले ते पाकिस्तान समेत परॾेही मुल्कनि मां फंड वरिता, जॾहिं त जिन मुल्कनि सां पाकिस्तान जा सफ़ारती तालुकात नाहिनि उतां बि फंड वरिता। इस्लामाबाद हाई कोर्ट में केस हले पियो, ॾिसजे त कहिड़ो फ़ैसिलो थो अचे। एजाज जखरानी चयो आहे त पीपल्स पार्टी फॉरेन फंडिंग जांच कराइण लाइ तयारु आहे। असां अहिड़ो को बि अमल नाहे कयो जंहिं खां भॼऊं, एहतिसाब ॾियण लाइ तयारु आहियूं। यादि रहे त एजाज जखरानी ख़िलाफ़ नेब अदालत सखर में आमदन खां वधीक असासा ठाहिण जा 2 रेफरेंस दाख़िल आहिनि।